जय राम जी की। अज तारीख़ 10 ऑगस्ट स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अज जो विषय आहे विखेप छा आहे। स्वामी लीलाशाह महाराज जिन फरमाइनि था त विखेप माना चंचलता, मन जी चंचलता दूर करणु खपे। मन जो असुल स्वरूप चंचलता न आहे। जीअं जल जो असुल स्वरूप निर्मल आहे, मगर बाहि ते रखबो त गरम थी पवंदो आहे। उन में गर्मीअ जो असुर पियो तॾहिं गरम थियो। जय राम जी की। साॻीअ तरह संकल्पन विकल्पन करे मन अशांत थिए थो। उहे जॾहिं दूर थींदा तॾहिं मन शांत थींदो। उहा चंचलता कीअं दूर थींदी? उन जो ॾस ॾाढो सवलो आहे। उपासना करण सां मन ते हमेशा कब्जो रखणु घुर्जे। जय राम जी की। कर्मनि जो फल त हर हिक खे ज़रूर मिले थो। जेसिताईं कर्म आहिनि तेसिताईं सुर्ग नरक दुख सुख आहिनि। जय राम जी की। बिन सतगुर से वे बहुता दुख लागा। बिन सतगुर से बहुता दुख लागा। जुग चारे भर आई, जुग चारे भर माई। हम दीन तुम जुग जुग दाते। हम दीन तुम जुग जुग दाते। शब्द दे बुझाए, शब्द दे बुझाई। हर जियो कृपा करो तुम प्यारे। कृपा करो तुम प्यारे। हर जियो कृपा